नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे ख़बर ॾिनालो त वायरस कंट्रोल प्रोग्राम मीरपुर ख़ास डिवीज़न जी तरफ़ां समारो तालुका इस्पताल जे डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ जे अॻुवाननि पारां डेंगी वायरस बाबति अवाम में जागरूकता ॾियण सुजागी बाबति वाक रैली कढी वई। इन मौके ते डेंगी कंट्रोल प्रोग्राम डिवीज़न जे सोशल मोबिलाइज़र अदनान अहमद, फील्ड सुपरवाइज़र असद अली शेर, जावेद अली ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डेंगी खां बचण लाइ घर तोड़े ऑफिस जे कमरनि में मच्छर मार जालियूं लॻायूं वञनि ऐं ॿाहिरि निकिरण जे वक़्तु मच्छरनि जे बचाव जा कपिड़ा पाइण घुरिजनि। घरनि जे पीअण वारे टंकी खे जाली वारे कपिड़े सां ढकियो वञे। घटियुनि गलियुनि में पाणी बीहण न ॾिजे। हिननि वधीक चयो त चौपायो माल जे वठाण जो गंद किचिरो मेड़े घरनि खां काफ़ी परे उछलायो वञे या उनखे साड़ियो वञे त जीअं ख़तरनाक डेंगी वायरस जनम न वठी सघे। इन मौके ते तालुका इस्पताल जो एमएस डॉक्टर कैलाश ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वायरस जेको आहे उन सां मच्छर जेको हूंदो आहे उन में वायरस हूंदो आहे उहो डेंगी काज़ कंदो आहे। डेंगी खां बचण लाइ सभ खां आसान तरीक़ो आहे तव्हां पंहिंजे घरनि में जेको पाणी आहे उनखे साफ़ु ढके रखो त जीअं डेंगी जो मच्छर पैदा ई कोन थींदो। उनजी लाइफ साइकिल आहे उहो उन ते हलंदी आहे पाणी ते। जेके निशानियूं आहिनि उहे ज़ाहिर थियनि त डॉक्टर खां वञी चेक करायो तव्हां, छो त पोइ वाइट ब्लड सेल एतिरा किरी पवंदा आहिनि जेको माण्हू मरे बि सघे थो, मौत बि वाक़ई थी वेंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।